अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तसा पुजी चुका हूँ माई सोनिया जी मज़ार ते। आगे दीदार वठ रहा हूँ साईं माई सोनिया जी मज़ार। हाँ साईं, हाँ अच्छी सुभान अल्लाह। कुर्बान मशकूर हिकिड़ी हिकिड़ो हथ वठो न हाज़र 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 भर त सॼे टीवी में हली मां हाज़र हाज़र टीवी में हलंदो बस नी। अंदर साईं शहदादपुर में माई सोनिया जी मज़ार तव्हांखे ॾेखारियोसीं। हेॾां ॾिसो छा आहे। जुदा कयो है ना अबा हे कहिड़ो आहे? हिन खां ये धोखो थियो न। हे कहिड़ो आहे? ये मेहर मेहर हुआ जेको सोनी सोणी मेहर हे साईं चवंदा मेहार उहा सुहिणी इहा मेहार हिननि खे चवंदा जुदा कयो आहिनि। गॾु रहे सोनी ऐं मेहर सुहिणी ऐं मेहार। हा समझो ना। सोनी मेहर हाज़र सुहिणी ऐं मेहार चवंदा हिनखे जुदा कयो आहिनि। हे साईं पठान मंगणे जो शहर सॻियो, हे अली ॾिनो मंगणे जो शहर अंब। सोनी मेहार आशिक बा खैर खैर हलंदा हलो हलंदा हलो हलंदा हलो। कदम पार हे साईं सोणी ऐं मेहार उहा सोणी इहा मेहार। हाँ हाँ सुभान अल्लाह। करे न सही ना नाले उन्हें जे कचो घड़ो रखी छॾियो हिन जे लेखे राज कचो घड़ो।